ये असांजी लास्ट क्लास है। लास्ट क्लास में असां ॻाल्हि कई हुई ऑपरेटर प्रायोरिटीज़ ते, स्ट्रिंग फॉर्मेटेशन ते, इफ स्टेटमेंट स्टार्ट किया हुआसीं। हिते जेको आहे सो असां मतिलबु क्लास खे एंड करे छॾियो। इंशाल्लाह काफ़ी शयूं बहितर कयूं हुई। तंहिं करे क्लास जो थोरो टाइम आहे, थोरो असां हिते सिखी हलंदासीं क्लास खे बि, ताकी जेको आहे सो असां मैम थोड़ा प्रीव्यू करेंगे सॉरी सर, थोड़ा प्रीव्यू करेंगे तो वो ओल्ड क्लास है। ठीक 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 क्लास क्लास में मां रिव्यू कराया तो बिल्कुल। अच्छा, लास्ट क्लास में असां डिस्कस किया ऑपरेटर्स की प्रायोरिटीज़ के। ठीक है, ऑपरेटर्स की प्रायोरिटीज़ के डिस्कस किया, स्ट्रिंग फॉर्मेशन के, इफ स्टेटमेंट के काथों जेको आहे सो रिपीट कयां, दरअसल ॿुधाए छॾियो छो जो करे तव्हांखे वटि लेक्चर्स अपलोडेड आहिनि। सो कंहिं पर्टिकुलर को पॉइंट स्टेटमेंट सम्झ में नथो अचे त तव्हां उहो डिस्कस करे था सघो। सर मां चवां थो ख़ाली जेको इम्पोर्टेंट तव्हां पढ़ायो हो न उहो हिकु प्रीव्यू करे छॾियो त जीअं सभिनी खे सम्झ में अची वञे। इम्पोर्टेंट सर सभु इम्पोर्टेंट पढ़ायो। अच्छा जी, लास्ट क्लास में जेको आहे सो असां डिस्कस करण वारा हुआसीं इफ स्टेटमेंट्स। त इफ जेको आहे सो कंडीशनल स्टेटमेंट आहे। फॉर एग्जांपल हिते असां हिकिड़ो इनपुट वरितो जेको आहे सो यूज़र खां, व्हाट इज़ योर नेम। ठीक है, असां हिकिड़ी कंडीशन लॻाए छॾी। इफ स्टेटमेंट है कंडीशनल स्टेटमेंट आहे, असां का बि पर्टिकुलर कंडीशन जेको आहे सो अप्लाई कंदा आहियूं। अगरि उहा कंडीशन ट्रू हूंदी आहे त हुन ब्लॉक जे अंदरि तव्हां जेको कुझु लिखियो आहे उहो एक्ज़ीक्यूट थींदो, अदरवाइज़ एक्ज़ीक्यूट न थींदो। त हिते असां वटि कंडीशन हुई त तव्हां यूज़र खां पुछो त तव्हांजो नालो छा आहे। अगरि यूज़र जो नालो असद आहे त तव्हां हुनखे मैसेज शो कयो त वेलकम असद, अदरवाइज़ तव्हां कुझु बि न कयो। ठीकु आहे, अदरवाइज़ असां ॻाल्हि न कई, जस्ट कंडीशन ॾिनी। फॉर एग्जाम्पल हिनखे मां वराए रन कयां ऐं मूंखां पुछे थो व्हाट इज़ योर नेम। अगरि नालो असद आहे, ॾिसो कंडीशन थी अचे, अगरि नालो असद आहे त मैसेज शो कयो वेलकम असद। ठीकु आहे, अगरि फॉर एग्जाम्पल मां आसाम थो लिखां या असम थो लिखां त मैसेज शो न थियो। ठीकु आहे, लेट्स सी असद लिखां त मैसेज शो थियो वेलकम असद। ठीकु आहे, सो कंडीशन आहे ओनली इफ कंडीशन प्रिंट कयो, अदरवाइज़ न। ठीकु आहे, तव्हांजा जेके पासवर्ड्स आहिनि, तव्हांजा जेके खोड़ कंडीशनल स्टेटमेंट्स हूंदा आहिनि, लाइक गेम वग़ैरह थी वई, हिन में काफ़ी कंडीशन हूंदियूं। फॉर एग्जाम्पल अगरि इहा लेवल आहे त तव्हांखे हे करिणो आहे। इफ स्टेटमेंट्स काफ़ी यूज़ थींदियूं आहिनि, ऐं अॻिते बि तव्हां डिफरेंट प्रोग्राम डिफरेंट लॉजिक बिल्डिंग कंदो त हुन में तव्हांजी अॻिते इफ एल्स वग़ैरह स्टेटमेंट्स लाज़मी ईंदा। फॉर एग्जाम्पल तव्हां पासवर्ड था सेट कयो, तव्हां पंहिंजो कंप्यूटर जो पासवर्ड सेट कयो 123, त इफ कंडीशन ईंदी इफ पासवर्ड इज़ 123 देन लॉग इन कयो, अदरवाइज़ लॉग इन न थींदो। ठीकु आहे, सो काफ़ी नया यूज़ केसिस आहिनि, इंशाल्लाह जेको आहे हुनखे बि गॾु गॾु डिस्कस कंदा रहंदासीं। ठीकु, अच्छा जी, अॼु जी क्लास जो मां हिते एजेंडा ठाहे वठां। अॼु जी क्लास असांजी आहे क्लास 6। लास्ट क्लास में असांखे लास्ट क्लास we have discussed operators प्रायोरिटीज। ठीक है, इनके अलावा असां डिस्कस कयो स्ट्रिंग फॉर्मेशन ऐं स्टेटमेंट्स खे थोरो घणो डिस्कस कयो हुयो। इफ स्टेटमेंट बाक़ी इफ एल्स इंशाल्लाह बि कंदासीं। तो इफ स्टेटमेंट्स के अॼु मां वराए खां एलेबोरेट थो कयां। ठीक है, फर्दर लिखां थो। फॉर एग्जाम्पल मां लिखां इफ स्टेटमेंट्स जेका हूंदा आहिनि तव्हांजा कंडीशनल स्टेटमेंट्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, इफ स्टेटमेंट्स आर कंडीशनल स्टेटमेंट्स। ठीक, फॉर एग्जाम्पल हिते मां कोड लिखियो है, मां कॉपी थो कयां। असद जे अलावा ई अगरि कयूं, फॉर एग्जाम्पल हे असांखे हुयो लकी नंबर यूज़र खां पुछियो हुयो ऐं असां जेको आहे सो छा कयो हुयो, लकी नंबर हिकिड़ो पाण जेको आहे सो चयो त बाबा लकी नंबर 10 आहे ऐं यूज़र खां पुछियो हुयो। अगरि यूज़र उहो ई सही गैस करे तो लकी नंबर, ठीकु आहे, त असां छा कंदासीं, असां प्रिंट कंदासीं यू विन द गेम। ठीकु आहे, ऐं अगरि
लकी यूज़र गैस नथो करे, फॉर एग्जांपल यूज़र 5 थो ॾे या सेकंड थो ॾे, त असां जेको आहे प्रिंट न कंदासीं, यू विन द गेम। फॉर एग्जांपल हिन प्रोग्राम खे रन कयो, तव्हांखे ख़बर आहे लकी नंबर छा आहे, ऑब्वियसली तव्हां डेवलप कयो आहे। हाणे फॉर एग्जांपल यूज़र हिन खे गैस थो करण लकी नंबर छा आहे, यूज़र पे काफ़ी माण्हू लकी नंबर 7 हूंदो आहे, लेट्स सी, त उनखे ख़बर पइजी आहे 7 त न आहे, ठीकु आहे। लेट्स सी 10 ते ख़बर पइजी वई, हिन लिखी छॾियो यू विन द गेम, यू विन द गेम मतिलबु 10 दफ़ा असां लिखी छॾियो, ठीकु आहे। अच्छा जी, सो फार सो गुड। हेसि ताईं तव्हां सां क्लियर हूंदी, इफ स्टेटमेंट जी बेसिक क्लियर हूंदी। कोशिशि कंदा कयो पाण में जेको आहे इंटरेक्शन सां वधायो, ठीकु आहे। डिस्कॉर्ड ग्रुप इन ई तव्हां वरी स्टूडेंट छा कंदा आहियो, मुझे डीएम करे छॾींदा आहियो, मां कॾहिं ऑनलाइन आहियां कॾहिं न आहियां, या ऑब्वियसली डीएम थोरो इशू थींदो आहे हुनमें। बहरहाल क्लास खे अॻिते वधायूं था। कि छाजो मैसेज हो, थोरो रिवाइज़ करे छॾियो, ठीकु आहे। रिवाइज़ कराए छॾियो, मां वरी मां तव्हांखे रिवाइज़ करायां थो। ओके, सो नो मोर डिस्कशंस। अगेन आई एम गोइंग टू रिवाइज। हिते असां जेको आहे प्रोग्राम लिखियो आहे, हिन प्रोग्राम में असां छा था कयूं, हिन प्रोग्राम में असां यूज़र खां को नंबर था पुछूं, ऐं असांखे ख़बर आहे जेको लकी नंबर कहिड़ो आहे, ठीकु आहे। लकी नंबर आहे 10, यूज़र खे त ख़बर न आहे। फॉर एग्जांपल अगरि कंहिं लकी जीअं गेम शोस वग़ैरह हूंदा आहिनि, हुन में जेको आहे सो नंबर खोलाईंदा आहिनि, त गेम शो वारनि खे त ख़बर हूंदो आहे न हिन नंबर में छा आहे, हिन नंबर में छा आहे। त तव्हां डेवलपर आहियो, तव्हांखे त ख़बर हूंदी लकी नंबर छा आहे। फॉर एग्जांपल हिते मां लकी नंबर 10 लिखियो, पर यूज़र खे ख़बर न आहे, ठीकु आहे। सो यूज़र छा कंदो, यूज़र हिते मैसेज लिखंदो, तव्हां इनपुट वरितो, एंटर द लकी नंबर। यूज़र गैस कयो फॉर एग्जांपल 7 कयो, त हुनखे यू विन जो मैसेज जेको आहे सो शो न थियो, पर हुन अगरि करेक्टली गैस कयो, फॉर एग्जांपल हिते हुन 10 लिखियो, त हुन मैसेज ॾिठो यू विन द गेम, यू विन द गेम, ठीकु आहे। तो इफ स्टेटमेंट है ना, अगर मैंने इफ कंडीशन थी थी, अगर लकी नंबर 10 जे बराबर आहे, ये कंडीशन आहे हिकिड़ी, त ही मैसेज प्रिंट कयो, न त मैसेज प्रिंट न थींदो, ठीकु आहे। अच्छा, ॿी इंपॉर्टेंट ॻाल्हि जेका मूंखे तव्हांखे ॿुधाइणी हुई, त जॾहिं फॉर एग्जांपल हिते मां कंडीशन लिखी आहे, पहिरें स्टेप में मां छा कयो, यूज़र खां इनपुट मां वरितो, ठीकु आहे। यूज़र खां इनपुट वरितो ऐं हुनखे टाइप कास्ट करे छॾियो इंटीजर में, छो जो इनपुट जॾहिं बि वैल्यूज़ वठंदो आहे उहो स्ट्रिंग जे अंदरि हूंदी आहे, असां हुनखे इंटीजर में टाइप कास्ट करे छॾियो, ताकी असां हिते कंपेयर करे छॾियो। स्ट्रिंग इंटीजर सां कंपेयर न थींदी आहे, ठीकु आहे। ऐं हिते असां छा कयो, हिते असाइन कयो लकी नंबर खे, ठीकु आहे। ऐं हिते छा अचे, हिते कंडीशन ॾेई छॾी, ठीकु आहे। हिते असां कंडीशन सो जीअं ई तव्हां कंडीशन लिखंदा आहियो, या तव्हां जेको आहे सो लूप वग़ैरह लिखंदा आहियो, इंशाल्लाह अॻिते असां लूप वग़ैरह पढ़ंदा, त तव्हां हिते लिखंदा आहियो सेमी कॉलन, कंडीशन ॿुधाइण खां पोइ तव्हां लिखंदा आहियो हिते सॉरी कॉलन लिखंदा आहियो, ठीकु आहे। जीअं कंडीशन लिखी, फॉर एग्जांपल हिते मां इफ जी कंडीशन लिखी, इफ नंबर इज इक्वल टू लकी नंबर, मां जेको आहे सो हिते कॉलन ॾेई छॾी। कॉलन जीअं ई ॾींदुमि त हुन खां पोइ मुंहिंजो डायरेक्ट जेको हे कर्सर आहे, हिन कर्सर चइबो आहे जेको ब्लिंक थो करे, हिते एंटर कंदुमि त कर्सर छा ईंदो, हिकिड़ी स्पेस छॾे जेको आहे सो अची वेंदो। हिन स्पेस जो मतिलबु आहे त जेको बि हिन कंडीशन जे अंदरि आहे उहो छा ईंदो, हिन ब्लॉक जे अंदरि ईंदो। हे पर्टिकुलर हिकिड़ो ब्लॉक आहे। हाणे हे ब्लॉक छा आहे, हे ब्लॉक रिप्रेज़ेंट थो करे हिन कंडीशन खे, ठीकु आहे। सो जिते जीअं मां हिते कंडीशन लिखी, कंडीशन खां पोइ एंटर कयो, त हाणे हिते जेको बि कुझु कोड लिखंदुमि उहो कोड हिन ब्लॉक जे अंदरि ईंदो, ऐं ही कोड तॾहिं ई एग्ज़ीक्यूट थींदो, ही वारो कोड, ही ब्लॉक कीअं थी ख़बर पए, छो त हिते स्पेस ते आहे। हिन स्पेस खे छा चइबो आहे, हिन स्पेस खे इंडेंटेशन चइबो आहे। छा चइबो आहे, इंडेंटेशन, ठीकु आहे। सो इहो इंडेंटेड जेको आहे हिकिड़ो ब्लॉक आहे, इहो रिप्रेज़ेंट थो करे त ही जेको आहे सो स्टेटमेंट या ही पूरो ब्लॉक तॾहिं एग्ज़ीक्यूट थींदो जॾहिं हीअ कंडीशन ट्रू हूंदी। ऐं कंडीशन ट्रू छा आहे, जेको स्टूडेंट जो सॉरी जेको यूज़र जो गैस थियल नंबर आहे, उहो तव्हां वारे गैस लकी नंबर सां मैच थिए। फॉर एग्जांपल तव्हां 10 ॾिनो आहे, यूज़र बि 10 जेको आहे सो गैस कयो आहे, त पोइ ही ब्लॉक एग्ज़ीक्यूट थींदो। ब्लॉक कीअं ख़बर पई त ही ब्लॉक आहे, ही हिन लाइ ख़बर पई त हे इंडेंटेड आहे, ही स्पेस ॾिनल आहे। हिन मतिलबु आहे हे सॼे जेका कोड्स आहिनि, हे सॼा लाइन ऑफ कोड्स आहिनि, उहा हिन पर्टिकुलर ब्लॉक जे अंदरि, ठीकु आहे।
त ही तॾहिं ही एग्जीक्यूट थींदा जॾहिं हीअ कंडीशन ट्रू हूंदी। त कंडीशन ट्रू थींदी जॾहिं लकी नंबर गैस नंबर जेको आहे सो लकी नंबर जे इक्वल आहे। ठीकु आहे, गैस जो मतिलबु हूंदो आहे सिंधी में असां गैस छा के चईंदासीं, गैस मतिलबु तव्हांजो अस्यूम कयल नंबर आहे या तव्हांजो अस्यूम चई था सघूं या तव्हांजो फर्ज़ कयल नंबर आहे। ठीकु आहे, यूर गैस। सो 10 लिखियो, 10 जीअं लिखंदमि त लकी नंबर 10 जे इक्वल आहे, यूज़र बि 10 जे इक्वल आहे, कंडीशन ट्रू थींदी। अगर कंडीशन ट्रू आहे त ही ब्लॉक एग्जीक्यूट थींदो, अदरवाइज न। अगर यूज़र 10 तो कंडीशन ट्रू थींदी, यस। अगर कंडीशन ट्रू आहे त ही ब्लॉक एग्जीक्यूट थींदो। सो लेट्स सी 10 ते कंडीशन ट्रू आहे त ब्लॉक एग्जीक्यूट थियो। छा अगर 10 जे अलावा काई बि वैल्यू लिखां ब्लॉक एग्जीक्यूट थींदो न, छो त करे हीअ कंडीशन फॉल्स थींदी। फॉर एग्जांपल हिते मां 7 थो ॾियणु चाहियां त 7 जे केस में छा ईंदो, पाइथन कोड खे लाइन बाय लाइन एग्जीक्यूट कंदो आहे। पहिरियों पाइथन छा कयो, पहिरियों हिन कोड खे एग्जीक्यूट कयो, तॾहिं त मां हिते इनपुट ॾियण जे क़ाबिल आहियां। ठीकु आहे, हिन खां पोइ पाइथन हिकिड़ो वेरिएबल ठाहियो जंहिंमें 10 जेको आहे सो असाइन करे छॾी। ऐं हिन खां पोइ पाइथन इंटरप्रेटर छा कयो, हुन असाइंड नंबर खे, सॉरी इनपुट वारे नंबर खे जेको हिते मां 7 ॾियण वारो आहियां, हुनखे छा कंदो, हिन 10 सां जेको असां या प्रोग्रामर जेको आहे सो हिते अस्यूम कयो आहे हुन सां कंपेयर कंदो। अगर यूज़र जो नंबर ऐं जेका प्रोग्राम जे अंदर नंबर आहे उहे इक्वल आहिनि त कंडीशन ट्रू थींदी ऐं हे ब्लॉक एग्जीक्यूट थींदो, प्रिंट थी वेंदो, अदरवाइज कुझु बि प्रिंट न थींदो। 7 जे केस में छा आहे, 7 जे केस में इहा कंडीशन फॉल्स आहे, छो जो 7 जेको यूज़र जो नंबर आहे उहो 10 जे इक्वल न आहे, त कंडीशन फॉल्स थी वई। कंडीशन फॉल्स थींदी त ही ब्लॉक एग्जीक्यूट न थींदो। सो 7 जे केस में कुझु बि एग्जीक्यूट, कुझु बि प्रिंट न थींदो। ठीकु आहे, 7 जे केस में कुझु बि एग्जीक्यूट न थींदो। लेट्स सी 7 कुझु बि एग्जीक्यूट न थींदो। ठीकु आहे, तो ही एग्जांपल तव्हांखे क्लियर आहे। अगर क्लियर आहे, अगर यूज़र जो गैस कयल नंबर लकी नंबर जे इक्वल आहे त ठीकु आहे, तव्हां हे प्रिंट कयो, अदरवाइज न कयो, सिंपल। असां नंढे हूंदे कंदा हुआसीं न त मां हिकिड़ो नंबर गैस कयो आहे, तूं ॿुधाए। जीअं अॼुकल्ह असां हिकिड़े उर्दू में चवंदा आहियूं कसोटी, ठीकु आहे, सिंधी में अलाए छा चइबो, उर्दू में हिकिड़ी कसोटी हूंदी आहे, हुन में तव्हां चवंदा आहियो 10 सवाल आहिनि, तव्हां हुन खां सवाल कयो, इन दी एंड तव्हां हिकिड़े पर्टिकुलर शइ ते पहुचंदो। त तव्हां गैस कंदा आहियो ऐं अगरि उहो गैस ॿिए जेको सोचे रहियो आहे हुनजे जेको आहे सो ख़्याल जे मुताबिक़ हलंदो, त तव्हांजी स्टेटमेंट ट्रू थींदी वेंदी। सेम इहे ई आहे, सेम उहा सिचुएशन आहे। त अगरि यूज़र जो नंबर तव्हांजे ॾिनल नंबर जे इक्वल आहे त ही प्रिंट थींदो, अदरवाइज ही प्रिंट न थींदो। मतिलबु अगरि इहा कंडीशन ट्रू आहे त प्रिंट थींदो, अदरवाइज न थींदो। 7 जे केस में 7 इज़ नॉट इक्वल टू लकी नंबर इज़ 10, so 7 is not equal to 10, कंडीशन फॉल्स, ही ब्लॉक प्रिंट न थींदो। यार हर क्लास में जेको आहे सो डिफरेंट हिकिड़ी जेको आहे सो मतिलबु हर कंहिंजो माइंड सेट डिफरेंट हूंदो आहे, कोई इशू न आहे। असां बि जेको आहे सो हुन ई स्टेज खां गुज़रिया आहियूं। लेट मी रिवाइज। अच्छा, बार बार न तव्हांखे हिते जेको आहे सो ख़ासि करे इनपुट वारे सेल जे अंदरि हिते जेको आहे सो अची वेंदो आहे हिकिड़ो डॉट ऐं तव्हां हिते कुझु न करे सघंदा आहियो। सो इन इहो जॾहिं बि थिए त तव्हां हिते हिकिड़ो सुवाल बि आयो डिस्कॉर्ड ते, त तव्हां हिन सेल खे रीस्टार्ट कंदा कयो। रीस्टार्ट थियण खां पोइ उहो हली वेंदो, तव्हां हुनखे वराए लिखी सघो। ॾिसो, असां हाणे हिते हिकिड़ो प्रोग्राम लिखियो आहे, हुन में असां इहा कंडीशन ॾिनी आहे, पहिरीं यूज़र खां पुछो को बि नंबर गैस कयो ऐं तव्हां लकी नंबर जेको आहे सो हिते ॾिनो आहे 10। अगरि यूज़र जेको नंबर लिखे थो, जेको ॿुधाए थो, उहो 10 जे इक्वल आहे त तव्हां हिते कंडीशन ॾिनी आहे। अगरि यूज़र जो नंबर 10 जे इक्वल आहे त तव्हां ही प्रिंट करे छॾियो, अदरवाइज हीअ कंडीशन फॉल्स थी वेंदी त ही ब्लॉक प्रिंट न थींदो। ठीकु आहे, फॉर एग्जाम्पल मां यूज़र आहियां, मां हिते लिखियो 8, त हिन छा कयो, पाइथन इंटरप्रेटर पहिरियों मूंखां हे पुछियईं गैस कर, ऐं हिते हिन चेक कयो लकी नंबर त 10 जे इक्वल आहे ऐं मां हिते 8 ॾिनो, तो 8 इज़ इक्वल टू 10, नो ऑब्वियसली फॉल्स आहे। फॉल्स आहे त हीअ कंडीशन जेको आहे सो ही प्रोग्राम वरी हले ई न, एग्जीक्यूट थिए। अगरि मां वराए रन कयां ऐं 10 जे इक्वल ॾियां त हिते छा लकी नंबर इज़ 10 ऐं मुंहिंजो गेस नंबर बि 10 आहे, तो कंडीशन ट्रू थींदी, ये पूरो कोड जेको आहे सो एग्जीक्यूट थींदो। लेट्स सी, वरी जेको आहे सो हे फासी पियो आहे, त हिनखे मां कर्नल खे रीस्टार्ट कंदुमि।
ठीक है 10 लिखंदम त 10 जी कंडीशन ट्रू थींदी हे ब्लॉक जेको आहे सो प्रिंट थी वेंदो ठीक आहे 8 जे केस में न पियो प्रिंट थिए ठीक आहे सो फार सो गुड नेक्स्ट असां अचूं था नेक्स्ट अचूं था ॻाल्हि रखियूं इंडेंटेशन ते त जीअं ई तव्हां को बि ब्लॉक लिखंदा आहियो बाय राइटिंग कॉलन हिन कॉलन चइबो आहे ऐं हिनखे सेमी कॉलन चइबो आहे ठीकु आहे कॉलन लिखण खां पोइ तव्हां डायरेक्ट इंडेंटेशन में ईंदा आहियो डायरेक्ट ब्लॉक में ईंदा आहियो ठीकु आहे त हिते जेको आहे सो हे ब्लॉक एंड थो थिए जिन खां मां ॿुधाए छॾियो हिते ब्लॉक एंड थो थिए हाणे हिन हेठां मां जेका बि स्टेटमेंट लिखां फॉर एग्जांपल प्रिंट फॉर एग्जांपल हिते लिखां थो पाकिस्तान जिंदाबाद त हाणे ॾिसो हाणे छा आहे हाणे हीउ जेको प्रिंट स्टेटमेंट आहे पाकिस्तान जिंदाबाद इहो हिन ब्लॉक जो हिसो न आहे ठीकु आहे अगरि इफ कंडीशन फॉल्स थी वञे त ही ब्लॉक एग्जीक्यूट न थींदो पर हीअ लाइन ज़रूरु एग्जीक्यूट थींदी छो जो हिनखे एग्जीक्यूट थियणो ई थियणो आहे छो जो ही डिपेंड न आहे हिन ते मतिलबु हे हिन ब्लॉक जो हिसो न आहे तंहिं करे अगर कंडीशन ट्रू आहे तभी ये एग्जीक्यूट थींदी ऐं कंडीशन फॉल्स आहे तभी भी ये एग्जीक्यूट थींदी फॉर एग्जांपल हिते मां 5 ॾिनो रन कयो त हिन चेक कयो ये कंडीशन 5 इज नॉट इक्वल टू या 5 इज इक्वल टू 10 फॉल्स त ही ब्लॉक एग्जीक्यूट न थियो हिन ब्लॉक खां पोइ जेको बि कोड आहे उहो एग्जीक्यूट थियो अगरि कंडीशन ट्रू आहे फॉर एग्जांपल 10 ॾिनो तभी एग्जीक्यूट थींदो छो जो ही ब्लॉक जो हिस्सो न आहे ही दरअसल तव्हांजे एक्चुअल कोड जो हिस्सो आहे ठीकु आहे ओके let's move to the next lesson next example कयूं था असां हिन इफ कंडीशन जेको आहे सो अॻिते ॻाल्हाइण सो को न आहे इंशाल्लाह चलो अॻिते हलूं था अच्छा जी अगरि मां हिते ईअं कयां वरी मां ब्लॉक जे अंदरि थो अचां ठीकु आहे ऐं हिते लिखां प्रिंट यू विन द गेम सो लेट्स सी छा थो थिए हिते एरर थो ॾे ठीकु आहे हिते एरर थो ॾे छो थो एरर ॾे एरर हिन लाइ थो ॾे त हाणे छा थो थिए हाणे हे पाइथन इंटरप्रेटर छो अगरि लाइन बाय लाइन एग्जीक्यूट कंदा हेसि ताईं आयो चई सही आहे हेसि ताईं हाणे पाइथन इंटरप्रेटर थो सम्झे त स्टेटमेंट आहे उहो हिन ब्लॉक जो हिसो आहे ठीकु आहे छो जो असां हेठि वरी ब्लॉक जे अंदरि एंटर थियूं अगरि तव्हां हिते इंडेंटेशन न ॾिनी आहे त तव्हां हेठि हुते अनएक्सपेक्टेड इंडेंटेड आहे ठीकु आहे त तव्हांखे हिते इंडेंटेशन ॾियणी पवंदी त हाणे हीउ जेको यू विन द गेम आहे पाकिस्तान जिंदाबाद इहो हिन ब्लॉक जो हिसो थी वियो अगरि कंडीशन फॉल्स आहे त कुझु बि प्रिंट न थींदो पाकिस्तान जिंदाबाद बि जेको आहे सो प्रिंट न थींदो सो लेट्स सी काथे मसलो आहे लेट्स सी अगरि मां 9 एक्सपेक्ट कयां त पाकिस्तान जिंदाबाद न थियो छो जो हे ब्लॉक जे हिसे में ठीकु आहे ये कंडीशन ट्रू हूंदी त हे एग्जीक्यूट थींदो हे सवाल तव्हांजा एमसीक्यूज़ में अची था सघनि तव्हां अगरि इंटरव्यू वग़ैरह लाइ वञो त तव्हांखे जेको आहे ही नंढा नंढा कॉन्सेप्ट जेको आहे सो अचण घुरिजनि ठीकु आहे अच्छा जी ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे सो फॉर एग्जांपल हिते मां हिकिड़ो इनपुट ॾियां थो नंबर जेको आहे यूज़र खां वठां थो नंबर इज़ इक्वल टू इनपुट नंबर ठीकु आहे इनपुट या सेम ई कंडीशन चलो करे छॾियां थो तेसि ताईं कॉपी कयां थो ठीकु आहे हाणे अगरि तव्हां चाहियो था अगरि कंडीशन ट्रू बि आहे ठीकु आहे अगरि कंडीशन ट्रू बि आहे त तव्हां जेको आहे सो कुझु बि प्रिंट न कयो फॉल्स आहे त ऑब्वियसली थींदो बि कुझु न थींदो प्रिंट लेकिन अगरि जेको आहे सो
पास जो मतलब आहे, पास जो मतलब आहे त तव्हां हिनखे अगरि कंडीशन ट्रू बि आहे त हिनखे फ़िलहाल पास करे छॾियो, फ़िलहाल हिनखे कंसीडर न कयो। ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल अगरि मां 1 लिखां तॾहिं कुझु प्रिंट न थींदो, ऐं अगरि मां 10 लिखां तॾहिं बि कुझु प्रिंट न थींदो। ठीकु आहे। तो पास हिकिड़ो वेरिएबल आहे, सॉरी पास हिकिड़ो कीवर्ड आहे जंहिंजो मतिलबु आहे त फ़िलहाल असां हिन ब्लॉक जे अंदरि का बि शइ जेको आहे सो न लिखी आहे, हिनखे तव्हां पास करे छॾियो। ठीकु आहे। जीअं सवाल कंदा आहियो न, तव्हांखे को सवाल ईंदी पास अॻिते अचो, त सेम पास जो कीवर्ड इहो कमु कंदो आहे। लेट्स मूव। हाणे इफ एल्स स्टेटमेंट था कयो। ठीकु आहे। इफ एल्स स्टेटमेंट, सो हेडिंग विझूं। अच्छा, ही क्लास 6 आहे। ठीकु आहे। टुडे अॼु जो एजेंडा मां न लिखियो आहे, सो लेट्स एड दिस। Today's class जेको आहे सो स्टडी कंदासीं इफ एल्स स्टेटमेंट। ठीकु आहे। हिन खां अलावा असां कोशिशि कंदासीं सो अॻिते ऑपरेटर्स खे थोरो अगरि डिस्कस कयूं, कुझु प्रॉब्लम आहे त उनखे डिस्कस कंदासीं, न त पोइ कुझु मतिलबु प्रॉब्लम थींदी न स्टूडेंट, हुनखे डिस्कस कंदासीं, न त पोइ जेको आहे सो टाइम रहियो त इंशाल्लाह नेक्स्ट टॉपिक खे बि डिस्कस करे सघंदासीं। इफ एल्स स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट। कंहिं टीचर्स जेको आहे सो इफ एल्स गॾु पढ़ाईंदा आहिनि, कंहिं जेको आहे सो अलॻि अलॻि पढ़ाईंदा आहिनि, त मां अलॻि अलॻि पढ़ाईंदो आहियां। छो जो हिते हिकिड़ो प्रॉब्लम हुयो, हिते इहो प्रॉब्लम हुयो त सर अगरि इहा कंडीशन फॉल्स आहे त असां त तॾहिं चई छॾियो, अगरि इहा कंडीशन हिन जे इक्वल आहे, अगरि नंबर यूज़र जो नंबर लकी नंबर जे इक्वल आहे त तव्हां हे प्रिंट कयो। अगरि न आहे त पोइ छा कयूं? ठीकु आहे। कंडीशन हूंदी आहे न, अगरि लाइट आहे त मुंहिंजी मोबाइल चार्जिंग ते रख, वरना तूं जेको आहे सो ॿियो कमु कजां। त वरना वारी ॻाल्हि असां न पिया कयूं। ठीकु आहे। अगरि हे शइ आहे त ठीकु आहे, न त ॿी शइ कयो। ठीकु आहे। सो इहे न त ॿी शइ वारी जेका ॻाल्हि आहे उहा एल्स स्टेटमेंट में ईंदी आहे। ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल अगरि असां हिन ई कोड खे कयूं, अगरि कंडीशन ट्रू आहे त हे ब्लॉक प्रिंट थो थिए, अदरवाइज़ छा पियो थिए, कुझु न पियो थिए। त अगरि तव्हां चाहियो था त अदरवाइज़ कुझु ॿियो कुझु थिए त तव्हां उन लाइ एल्स स्टेटमेंट लिखंदव। ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल असां इन ई जेको आहे सो इन ई कोड खे अगरि गॾु खणूं ऐं हेठि चऊं त अगरि यूज़र जो गैस नंबर लकी नंबर जेको आहे सो असांजे लकी नंबर जे इक्वल आहे त असां हुनखे प्रिंट कयूं यू विन द गेम हेतिरी दफ़ा, या चलो 2 दफ़ा ई प्रिंट कयूं, को मसइलो न आहे। ठीकु आहे। यू विन द गेम, ऐं हे बि हटाए छॾींदासीं छो जो तव्हां ख़बर पइजी वई ब्लॉक छा हूंदो आहे। यूज़र सही ॿुधाए त ठीकु आहे, ग़लति ॿुधाए त छा कयूं? ठीकु आहे। अगरि कंडीशन ट्रू आहे त हे कर, न त छा कयूं? त उहो न त वारो पार्ट असां एल्स में ॿुधाईंदासीं। त एल्स लाइ असां हिन ब्लॉक खां ॿाहिरि निकिरंदासीं, बैक स्पेस कंदासीं त असां ॿाहिरि अची वियासीं। ठीकु आहे। बैक स्पेस कंदुमि त हिन ब्लॉक खां ॿाहिरि अची विए, ऐं हिते मां लिखंदुमि एल्स। ठीकु आहे। हुन खां पोइ कॉलन ऐं हेठि अची वियुमि। हाणे एल्स जो ब्लॉक ॾेंदुमि त अगरि इहा कंडीशन ट्रू आहे त हे प्रिंट थींदो, न त एल्स जे अंदरि असां अची वेंदासीं, एल्स ब्लॉक ते जंप कंदासीं। ठीकु आहे। एल्स ब्लॉक में अगरि आयासीं, अगरि इहा कंडीशन फॉल्स आहे त एल्स ब्लॉक हलंदो, ऐं एल्स ब्लॉक में असां प्रिंट था कयूं सॉरी यू लॉस्ट। ठीकु आहे। सॉरी यू लॉस्ट था कयूं। ठीकु आहे। सो लेट्स सी, गेस नंबर 9 कयो, एंटर कयो, लेकिन जी सॉरी यू लॉस्ट द गेम। अच्छा, गेस नंबर 2 कयो त बि इहो ई प्रिंट ईंदो, छो त अगरि हीअ कंडीशन फॉल्स आहे। फॉर एग्जाम्पल 2 जे केस में छा आहे, 2 जे केस में हीअ कंडीशन फॉल्स आहे, यूज़र जो नंबर 2 आहे ऐं 2 आहे 202, ऐं लकी नंबर छा आहे 10 आहे। सो छा 2 इज़ इक्वल टू 10? नो, कंडीशन फॉल्स आहे त ही ब्लॉक प्रिंट थींदो ई न। जॾहिं ही ब्लॉक प्रिंट न थींदो त एल्स वारो ब्लॉक प्रिंट थींदो, ऐं एल्स वारो ब्लॉक में लिखियलु आहे त सॉरी यू लॉस्ट द गेम। ठीकु आहे। आई होप हे क्लियर थी वेंदो। इंशाल्लाह हिकिड़ो ॿियो बि प्रोग्राम कयूं था। फॉर एग्जाम्पल तव्हां हिकिड़ी कंडीशन ॾिनी आहे त जेको आहे सो
पुछा कयो यूज़र खां त प्राइस में जेको आहे सो टोमेटो जी प्राइस छा आहे, ठीकु आहे, मार्केट में तव्हां कंडीशन ॾेई छॾी। अगरि टमाटा तव्हांखे मिलनि था 100 या 100 खां वधीक, मतिलबु टमाटनि जी प्राइस आहे 100 या 100 खां मथे आहे, त तव्हां 1 किलो वठो। ऐं ऑब्वियसली जॾहिं प्राइस सस्ती हूंदी त तव्हां वधीक वठंदो। ज़ारा हाणे बकरा ईद अचण वारी आहे, तव्हां त जेको आहे सो टमाटा ऐं वग़ैरह स्टोर करे ई रखंदव। सो कंडीशन छा आहे, अगरि 100 खां वधीक आहे या 100 जे इक्वल आहे त किलो वठो, ऐं अगरि 100 खां घटि आहे, अगरि 99 जे बि मिलनि था त 5 किलो वठो, छो त 100 खां घटि आहे, ठीकु आहे। सो इन जेको आहे सो कोड खे कीअं प्रोग्राम में लिखंदा, सभ खां पहिरियां असां यूज़र खां प्राइस पुछंदासीं। सो हिकिड़ो वेरिएबल ठाहे छॾियो, प्राइस ऑफ छा जो टोमेटो, ठीकु आहे। ऐं मां हिते लिखी छॾियो इनपुट प्राइस, सॉरी इनपुट, ऐं हिते मां लिखंदुमि व्हाट इज़ द प्राइस ऑफ टोमेटो, ठीकु आहे। टोमेटो जो प्राइस आहे ऐं किले जे हिसाब सां पर के जी लिखियो, ठीकु आहे। अच्छा जी, प्राइस हमेशह इंटीजर हूंदी आहे, त मां हिनखे इंटीजर में टाइप कास्ट थो कयां ताकि प्रॉब्लम न थिए, ठीकु आहे। ऐं हिते हेठि अची असां इफ स्टेटमेंट लिखो, इफ ये जेका प्राइस ॾींदो यूज़र, इहा प्राइस ऑफ टोमेटो। अच्छा, हे वेरिएबल ठाहियो आहे त ज़ाहिर वेरिएबल तव्हां पूरो लिखो। अगरि तव्हां वेरिएबल पूरो नथा लिखणु चाहियो त हिते टैब दॿाईंदुमि न, त हे मूंखे सजेस्ट कंदो छा तूं प्रिंट थो लिखणु चाहीं या प्राइस ऑफ टोमेटो, त मां प्राइस ऑफ टोमेटो खे एंटर कंदुमि। टैब दॿाईंदो त हे ऑटो कंप्लीट कंदो या तव्हांखे सजेस्ट कंदो त तव्हां कहिड़ी वर्ड लिखणु था चाहियो, इज़ इक्वल टू। अच्छा, हिते मां लिखियो अगरि प्राइस जी टोमेटो जेको आहे सो छा हुजे, ॿ कंडीशन, वधीक हुजे या इक्वल हुजे, मतिलबु 100 खां वधीक हुजे या 100 जे इक्वल हुजे। ये कंडीशन लिखी, कॉलन ॾिनो, हाणे हिन में ब्लॉक डिफाइन कंदो। अगरि ये कंडीशन ट्रू आहे त तव्हां प्रिंट कयो, छा प्रिंट कंदो, गिव 1 kg, 1 kg, ठीकु आहे, गिव 1 kg, अदरवाइज अदरवाइज असां कंहिं में लिखंदा आहियूं, एल्स में लिखंदा आहियूं। अदरवाइज मां हिन ब्लॉक खां हाणे मां स्टिल किथे आहियां, इफ जे ब्लॉक में आहियां, मुंहिंजो कर्सर हिते थो ब्लिंक करे। मां हिन ब्लॉक खां ॿाहिरि ईंदुमि, एल्स लिखंदुमि, कॉलन ॾेई करे एंटर कयो त एल्स जे ब्लॉक में अची वेंदो, ऐं हिते मां लिखंदुमि प्रिंट। अगरि ये कंडीशन फॉल्स आहे, मतिलबु टोमेटो जेके आहिनि प्राइस उहो 100 या 100 खां घटि आहे, ठीकु आहे, त ये कंडीशन फॉल्स थी वेंदी, त पोइ हीअ कंडीशन हलंदी। ऐं हिते मां लिखंदुमि त अगरि टोमेटो जी प्राइस 100 खां घटि आहे त तव्हां 5 किलो परचेस कयो, त हिते मां लिखंदुमि गिव 5 kg, स्पेस ॾियो न ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे। So let's run the program. What is price of tomato, ठीक है, पर केजी। हिते कराची में मौजूदा जेका प्राइस आहे वो तकरीबन 80 या 100 ते थी हले, ठीकु आहे। फॉर एग्जांपल 100 ते प्राइस आहे, हिन ते गिव 1 kg, ठीकु आहे। हिते आयो पहिरियों, हे कोड एग्जीक्यूट कयईं, पाइथन इंटरप्रेटर लाइन बाय लाइन कोड खे एग्जीक्यूट कंदो आहे। हिन हे कोड एग्जीक्यूट कयो, हिन मूंखे चयो त प्राइस ॿुधाए। प्राइस फॉर एग्जांपल मां हिते ॾिनी 100, त हाणे हे कंपेयर कंदो, इफ स्टेटमेंट कमु कंदो। हिन ॾिठो प्राइस तो चए 100, त छा 100 इज़ ग्रेटर देन और इक्वल टू 100, 100 इज़ नॉट ग्रेटर देन, सॉरी यस, 100 इज़ नॉट ग्रेटर देन 10 बट इट इज़ इक्वल टू 10, ठीकु आहे। त ये कंडीशन ट्रू थी वई। ये कंडीशन ट्रू थी त हे ब्लॉक एग्जीक्यूट थियो, ठीकु आहे। ऐं हे ब्लॉक एग्जीक्यूट न थियो, छो करे कंडीशन हे तॾहिं एल्स जो जेको ब्लॉक आहे उहो तॾहिं हलंदो आहे जॾहिं इफ फॉल्स थी वञे। हिते इफ त फॉल्स न थी, इफ ट्रू हुई। इफ ट्रू आहे त एल्स कॾहिं बि एग्जीक्यूट न थींदो, त इन करे हिते लिखिजी आयो गिव 1 kg, ठीकु आहे। अगरि फॉर एग्जांपल हिते असां हिनखे वरी रन कयो ऐं मां चवां 500 रुपीज़, हलो, अगरि बकरा ईद अची वई सम्झो, ठीकु आहे, 500 आहे अगरि, त 500 खे अगरि मां एग्जीक्यूट कंदुमि त हिते लिखिजी आयो गिव 1 kg जेको आहे सो टोमेटो, ठीकु आहे। 1 kg ऑफ टोमेटो, 500 में छो थो अचे 1 kg, वरी हिनखे रन था कयूं।
पर हिते ईंदो लेस देन, हिते शायद लेस, लॉजिक में काथे प्रॉब्लम कई है मां। if price of tomato is greater than 100 ये, अच्छा जी सस्ता करणा आहिनि न, ठीकु आहे मां घटि प्राइस वठंदुमि, फॉर एग्जाम्पल 50 रुपए किलो, ठीकु आहे। सो 50 छा आहे 50 रुपीज़, ज़रा घटि प्राइस आहे त हे चईंदो गिव 5 kg। हाणे हिन में कीअं थींदो, पहिरियों छा कंदो पाइथन इंटरप्रेटर हिन कोड एग्जीक्यूट कयो, त हिन मूंखे खां पुछियो थोरी देरि पहिरियों पुछियईं त टोमेटो जेको आहे सो प्राइस छा आहे, यूज़र ॿुधाई 50 आहे, त हिन ये कंडीशन चेक कई 50, क्या 50 is greater than or equal to 100? No, this is false. 50 is not greater than, even not equal to 100. त हीअ ब्लॉक एग्जीक्यूट न थींदो, हे डायरेक्ट जंप कंदो एल्स ते, त हिते हे ब्लॉक एग्जीक्यूट थियो ऐं हिन ब्लॉक में गिव 5 kg ऑफ जेको आहे सो टोमेटो, ठीकु आहे। ईअं ई अगरि असां मां 99 भी लिखां न, त 99 इज़ नॉट इक्वल टू जेको आहे सो 100, त हिन केस में भी 5 kg ईंदो, छो जो ये कंडीशन फॉल्स थी थिए। ये जीअं कंडीशन फॉल्स थींदी त एल्स जी कंडीशन हलंदी, ठीकु आहे। सो एफ एल्स स्टेटमेंट एस ताईं क्लियर आहे, को प्रॉब्लम आहे? लेट्स मूव। अच्छा जी, हाणे तव्हां चयो सर तव्हां हिकिड़ो मूंखे क्लास 6, ठीकु आहे, तव्हां मूंखे हिकिड़ो कीवर्ड ॿुधायो पास जो। अच्छा पास मां क्लास 5 में लिखी छॾियो, ख़ैर पास, पास छा कंदो आहे, पास फ़िलहालु हुनखे जेको आहे सो इग्नोर कंदो आहे, ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल हिते अगरि मां पास लिखां त एल्स जी कंडीशन न हलंदी। फॉर एग्जाम्पल अगरि मां हिते लिखां 50 रुपए किलो आहे, 50 रुपए किलो आहे, त 50 जी कंडीशन इहा फॉल्स थी वेंदी, त एल्स जी कंडीशन हलंदी, एल्स ते हिते आहे कुझु आहे ई न, त हे मूंखे कुझु बि शो न कंदो, ठीकु आहे। एंटर कयो, कुझु बि शो न कयो, ठीकु। त जी वापसि हलूं था, ओके। So let's move on next topic। अच्छा हिकिड़ो प्रॉब्लम इहो बि थो थी सघे, इंशाल्लाह तव्हां जॾहिं वधीक लाइन ऑफ कोड जी जेको आहे कोडिंग कंदव, या असां बि अॻिते जॾहिं एडवांस मतिलबु थोरो अॻिते हलंदा, त बाज़ औक़ात असां छा कंदासीं, जॾहिं असां कंहिं ब्लॉग में दाख़िल थींदासीं त फ़िलहालु असां चवंदासीं असां हिनखे डिफाइन नथा कयूं, ठीकु आहे, फ़िलहालु नथा कयूं, पोइ कंदासीं। त उनखे बजाए असां ख़ाली छॾियूं, असां पास लिखी छॾींदा आहियूं, ताकी उहो असांखे एरर बि जनरेट न करे, ठीकु आहे। त हिन करे पास खे जेको आहे सो यूज़ कबो आहे। लेट्स सी पॉइंट्स में थींदो त छा कंदासीं, क्लास 5 खे बंदि थो करे छॾियां। फॉर एग्जाम्पल कोई ॿुधाए थो प्राइस आहे, को एॾो ईमानदार आहे जेको जेको आदि खे बि कंसीडर थो करे, चए थो 20.5 रुपया जेको आहे सो प्राइस आहे, ठीकु आहे। जीअं एंटर कयो हिते एरर अची वियो। एरर छो आयो आहे, एरर हिन लाइ आयो आहे त असां हिते इनपुट खे असां टाइप कास्ट कयो आहे इंटीजर जे अंदरि। असां एक्सपेक्ट था कयूं जेको आहे सो प्राइस कंहिं में ईंदी, इंटीजर जे अंदरि ईंदी, पर कंहिं यूज़र्स जेके आहिनि उहे काफ़ी शरारती हूंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि फ्लोट जे अंदरि वैल्यू ॾेई छॾींदा। फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां का एप्लीकेशन था ठाहियो, तव्हांजी एप्लीकेशन क्रैश थी सघे, त हिन बहितरीनु हल छा आहे, बहितरीनु हल आहे त तव्हां हिनखे फ्लोट में बि टाइप कास्ट करे छॾियो, ठीकु आहे। सो लेट्स टाइप कास्ट इन फ्लोट। सो हाणे ॾिसो फ्लोट में मां टाइप कास्ट कयो न, स्टिल का प्रॉब्लम न आहे। लेट्स सी मां हिते चयो 19.5, ठीकु आहे। 19.5 ऑब्वियसली 100 खां घटि आहे, त हे 5 किलो जेको आहे सो त हिते वरी प्रॉब्लम अची वई, ठीकु आहे। हिते छा प्रॉब्लम आहे, त प्रॉब्लम इहा आहे त इनपुट जेको आहे सो हिते इंटीजर खे ई एट द एंड हिते इंटीजर सां ई कंपैरिजन थो थिए, ठीकु आहे। त इन खां बचण, छो त इंटीजर सां तो कंपैरिजन थिए न, हे दिस इज़ इंटीजर नॉट अ फ्लोट, त हिते हिन केस में छा आहे, हिते प्राइस आहे 19.5 विच इज़ फ्लोट, ऐं हिते आहे 100, ठीकु आहे। सो यू आर कंपेयरिंग फ्लोट विथ इंटीजर, त हिते प्रॉब्लम थी सघे। त इन प्रॉब्लम खे कोप अप करण लाइ तव्हां छा कयो, पहिरियों हिनखे फ्लोट में, फॉर एग्जाम्पल हिते अगरि कोई इंटीजर में थो ॾिए तॾहिं कोई इशू न आहे, ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल को अगरि फ्लोट में थो ॾिए जीअं 19.5,
तभी हे जेको आहे क्रैश थी करे एप्लीकेशन या तव्हांजो कोड क्रैश थो करे। त हिन खां बहितरीन हल इहो आहे त तव्हां हिनखे पहिरियों फ्लोट में जेको आहे सो टाइप कास्ट कयो एंड देन इंटीजर में टाइप कास्ट कयो, छो जो एट द एंड हो इंटीजर सां थो कंपेयर थिए। ठीकु आहे, सो इंशाल्लाह हाणे जेको आहे सो प्रॉब्लम न थींदी। 19.5 ॾिसो 5 kg अची वियो। ठीकु आहे, सो अगरि फ्लोट में बि यूज़र वैल्यू ॾिए थो त असां हुनखे कोप अप करे था सघूं। ठीक, फ्लोट में भी वो हिन इंटीजर में वैल्यूज थी वई। ठीकु आहे, अच्छा जी, आई थिंक 5 मिनट्स जो ब्रेक वठो, छो जो करे अॻिते मूंखे शायदि हिकिड़ो ॿियो बि टॉपिक कराइणो आहे या क्लास खे एंड कयूं, बल्कि 5